मुफ्ती साहब 40 मन गंदम ते घणी ज़कात थींदी। शहजादो बिरोई साहब ज़कात जे बारे में जेकी ज़मीन जी पैदावार ज़मीन जी पैदावार में शरीयत जो उसूल इहो आहे त ज़मीन जी जेकी भी पैदावार थींदी आहे उन मुकम्मल पैदावार मजा या त 10 हिस्सो ॾियणो हूंदो आहे या 20 हिस्सो ॾियणो हूंदो आहे। फ़र्क़ु छा आहे? जंहिं ज़मीन ते तव्हां पैसो ख़र्च कयो आहे, भाण इस्तेमाल कयो आहे, पाणी मुल्ल सां ॾिनो आहे, त उन ज़मीन जी पैदावार ते 20 हिस्सो ॾियणो आहे। 40 मण ते 2 मण, 100 मण ते 5 मण। ऐं जंहिं ज़मीन ते तव्हां ख़र्च न कयो आहे, बरसात जे ज़रिए सां तैयार थिए थी, तव्हांजो कोई रुपयो नथो लॻे, त उन ज़मीन जी कुल पैदावार मजा 10 हिस्सो अल्लाह जी राह में ॾियणो वाजिब आहे। छो त ज़मीन जी जेकी भी पैदावार आहे उन मजा ख़र्च न आहे कढणो। ख़र्च करण खां पहिरियां कुल पैदावार मजा हिस्सो ॾियणो आहे, पोइ पंहिंजा अखराजात करणा त हेतिरो ख़र्चो थियो, हेतिरी खाद लॻी, हेतिरो पाणी लॻो। ऐं जेकॾहिं तव्हांजी ज़मीन राहकी ते ॾिनल आहे, 8 हिसे ते ॾिनल आहे, 4 हिसे ते ॾिनल आहे, त उन में फ़र्क़ु इहो आहे त राहक पंहिंजो हिस्सो खणंदो, ज़मीनदार पंहिंजो हिस्सो खणंदो, पोइ हर शख़्स पंहिंजे हिस्से मां उशर अदा कंदो। ईअं न आहे त ज़मीन राहकी ते ॾिनल आहे ऐं सॼे फसल मंझां जेको आहे ज़मीनदार उशर अदा कंदो, ईअं न आहे। हर शख़्स पंहिंजो हिस्सो विराईंदो जंहिंखे जेतिरो ईंदो, ऐं पोइ हर शख़्स पंहिंजे हिस्से मंझां उशर अदा कंदो। ऐं जेकॾहिं ज़मीन ठीके ते वरितल आहे, ठीके में फ़र्क़ु इहो आहे त ठीके जो मक़सदु छा हूंदो आहे? मां पैसा ॾेई किराए ते ज़मीन वरिती, मां किरायो अदा कयो आहे। जॾहिं मां साल जो किरायो ॾेई छॾियो त हाणे उन ज़मीन मञा जेतिरी भी पैदावार थींदी उन जो मां मालिक आहियां, ज़मीन वारो मालिक न आहे। मां उन खां ज़मीन किराए ते वठी छॾी, हाणे उनखे मां किरायो ॾियणो आहे बस। पोइ जॾहिं ठेकेदार ज़मीन वरिती त हाणे उन जी कुल पैदावार मञा ठीको कढण खां पहिरियां, छो त ठीके जो ताल्लुक फसल सां न आहे, फसल थिए न थिए उनखे ज़मीन जे मालिक खे उहे ठेको ॾियणो आहे, पैदावार थिए या न थिए। उहो ज़मीन वारो शख़्स तव्हांजी फसल में हिस्सेदार न आहे, उन जो ताल्लुक किराए सां आहे। जीअं माण्हू मकान ॾींदो आहे किराए ते, पोइ अंदरि रही करे माण्हू भले दुकान खोले, पाण रहे न रहे, कुझु बि करे, किरायो ॾियणो आहे मालिक खे। ज़मीन में भी अगले खे तव्हां ठीके जा पैसा ॾियणा आहिनि हर हाल में, चाहे फसल थिए या न थिए। त पोइ इन में ठेकेदार जी भी जेकी फसल थींदी, ठीको करण खां पहिरियां, ख़र्च करण खां पहिरियां उन मंझां उशुर अदा करणो आहे।